सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पढ़िए सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह वसल्लम अलैका या हबीब खलील थियो को कलीम लेकिन हुजूर बण जी हबीब आयो। खलील थियो को कलीम लेकिन हुजूर बण जी हबीब आयो। सबई मञूं था मगर असांजो अवल नंबर में नसीब आयो। खलील थियो को कलीम लेकिन हुजूर बण जी हबीब आयो। अल्लाह आणे ॾिनो असांखे मरीज़ दिल जा मुबारकूं थई। अल्लाह आणे ॾिनो असांखे मरीज़ दिल जा मुबारकूं थई। इलाज ख़ातिर अगे न अहिड़ो इलाज ख़ातिर अगे न अहिड़ो खुदा जे तरफ़ां तबीब आयो। खलील थियो को कलीम लेकिन हुजूर बण जी हबीब आयो। गुलाब जो गुल जियां गुलन में हजार भेरा हसीन आहे। गुलाब जो गुल जियां गुलन में हजार भेरा हसीन आहे। इयां असांजो नबी सगोरो इयां असांजो नबी सगोरो अजब निरालो अजीब आयो। खलील थियो को कलीम लेकिन हुजूर बण जी हबीब आयो। अबे अमासर बचन खमूं खे मिठो मोहम्मद करीम आहे। अबे अमासर बचन खमूं खे मिठो मोहम्मद करीम आहे। प्रीत वारन जे कान प्यारो प्रीत वारन जे कान प्यारो परेन पर थी करीब आयो। खलील थियो को कलीम लेकिन हुजूर बण जी हबीब आयो। जॾहिं मदीने शरीफ़ वेंदुसि चुम्यों बॾींदुसि या बचंदुसि।
जॾहिं मदीने शरीफ़ वेंदुसि चुमियो ॾींदुसि ईअं चवंदुसि त अॼु महेसर तॾे अव्हांजे त अॼु महेसर तॾे अव्हांजे ग़ुलाम बणिजी ग़रीब आयो ख़लील थियो को कलीम लेकिन ख़लील थियो को कलीम लेकिन हुज़ूर बणिजी हबीब आयो ख़लील थियो को कलीम लेकिन हुज़ूर बणिजी हबीब आयो सभई मञूं था मगर असांजो अवल नंबर में नसीब आयो ख़लील थियो को कलीम लेकिन हुज़ूर बणिजी हबीब आयो।